अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। उम्मीद कयां थो त सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा। त अॼु जो जेको व्लॉग आहे उहो पूरो जेको संडे जो ॾींहुं आहे उन ते आहे मुंहिंजो फुल डे व्लॉग। संडे ते मां छा कंदो आहियां, घर ई हूंदो आहियां त एट होम व्लॉग आहे ऐं पूरो जेको व्लॉग हूंदो उहो सिंधी में हूंदो व्लॉग। त अचो त शुरू कयूं था हिन व्लॉग खे। वेलकम टू माय न्यू व्लॉग। साढा 7 थियनि पिया हींअर ऐं तक़रीबन मां उथियो हुअसि त तॾहिं 7:15 थिया। जिंदगी हो तो ऐसी हो। सिज जे साम्हूं वेठो आहियां हींअर मां। सियारे में त लाज़मी आहे सिज ते वेहणु खपे असांखे। बाक़ी गर्मियुनि में बि जेको 10 ताईं, सुबुह जे 10 ताईं जेको टाइम हूंदो आहे न, उस ताईं सिज जी रोशनी जेका आहे उहा नुक़सानकार कोन हूंदी आहे। बाक़ी 10 बजे खां पोइ जेका ॾींहं वारी रोशनी हूंदी आहे न उहा नुक़सानकार हूंदी आहे। त सिज ते वेहणु खपे। चऊं असांजे जाम कुझु फ़ाइदा मिलंदा, विटामिन डी वग़ैरह। पाण त नाश्तो करे छॾियो आहे, पर जेको हाणे जेके पखी आहिनि, पखी परिंदा, उन्हनि जा बि हक़ आहिनि। उन्हनि खे बि मतिलबु त रोज़ी जो ज़रियो बणायो थो अलाह साईं। त इहो वॾी हिकिड़ी नेमत आहे, अलाह जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। त हुन अलाह साईं मूंखे ज़रियो बणायो जो मां मतिलबु मानी जा टुकर या वग़ैरह रखंदो आहियां मथे। त हिननि खे रखूं था मथे छत ते, त जीअं परिंदा जेके पखी वग़ैरह आॾा थिया, झिरकियूं, उहे खाई वञनि त जीअं दुआ ॾींदड़ आहिनि बिल्कुलु। त रखूं था हिननि खे हिते। पाणी बि रखियो पियो आहे, जेको कल्ह रखियो हुअसि मां, ॾिसां थो अॼु भरियल आहे। हिते रखूं था ऐं पाणी सां गॾु रखूं था। ई थी अची चुका आहिनि। पाणी ॾिसी वठूं, हाणे ख़तमु थी वियो आहे। पाणी सां अञा भरियो पियो आहे, शायदि कंहिं पखी पीतो न आहे। कल्ह चङो शाम जो रखियलु आहे। तमामु ख़ूबसूरत सुबुह, ॻोठ जी सुबुह। अगरि अव्हां बि ॻोठ जा हूंदा, ॻोठ जा आहियो त ज़रूरु ख़बर हूंदी अव्हांखे, महसूसु कंदा हूंदा। मां त डेली महसूसु कंदो आहियां, डेली त न पर छुटी वारे ॾींहुं। शहर जी लाइफ पंहिंजी जॻह ते मतिलबु पंहिंजो हिकिड़ो मिक़दारु क़दुरु रखे थी, सुठी आहे उहो। हुन जूं पंहिंजूं ख़ुसूसियतूं आहिनि, सहूलियतूं आहिनि। पर जेका विलेज लाइफ, ॻोठाणी जेका ज़िंदगी आहे, ॻोठ जी जेका ज़िंदगी आहे न, उहा मतिलबु त जाम आहे अप्रीशिएट, मतिलबु त उहा वधीक आहे। जेके ॻोठ में रहंदा आहिनि, रहंदड़ आहिनि, रहनि पिया, उन्हनि खे त इन शइ जो शायदि अहसासु हुजे या महसूसु करियो था अलाए न। मूंखे त जाम थींदो आहे त मां पाण ॻोठाणो आहे। तमामु जेको आहे मतिलबु त सुठी फिज़ा, सुठो माहौल हूंदो आहे। शहर खां 1000 गुणा बहितरु हूंदो आहे। सो पिया तमामु प्यारी सुबुह ऐं सारो ॻोठ सावक। मतिलबु तव्हां ॾिसो पिया त चो तरफ़ जेको आहे सावक जेको पखी, मतिलबु त जेको कलरफुल
कलरफुल थियो जेको जेको एनवायरनमेंट आहे जेको चो तरफ़ पूरो मतलब साओ ई साओ आहे। हिन साइड आहे जेको मेन गेट ऐं ग्राउंड दियो पिया स्कूल दियो इहो सभु कुझु। सिज तमामु सुठो लॻंदो आहे सियारे में, गर्मियुनि में बि एतिरो त कोन लॻंदो आहे, माण्हू वेंदो कोन आहे, गर्मी थींदी आहे, ऐं सियारे में तमामु प्यारो लॻंदो आहे माण्हू वेंदो आहे मथे। हा हिकु इहो ॻाल्हि आहे हवा बि लॻे पई जेको उतर जी हवा। ऐं हाणे जॾहिं वरी शाम जो मंज़र मां ॾिसंदा इंशाल्लाह जॾहिं शाम थी त वीडियो में बिल्कुलु शामिलु करिणो आहे त उन जो वरी अलॻि ई ख़ूबसूरती आहे। ऐं त अॻु में मूं जाम इहो नोट कयो हो त जेको सिज हूंदो हो न त गर्मियुनि में हिन साइड मतिलबु लहंदो हो, ऐं हाणे मां जॾहिं ॾिसंदो आहियां कल्ह मां ॾिठो आहे त हिन साइड लहंदो आहे। मतिलबु अॻु में हिन साइड त ओलहंदी साइड पाण ओलहंदी ऐं ॾखण जी विच मतिलबु केतिरो फ़र्क़ु आयो आहे। मौसमूं बदिलंदियूं रहंदियूं। पोइ अञा डिसंबर अची वियो पर एतिरो सीउ कोन आयो आहे अञा ताईं। हलिया मथे हलिया पाणी चढ़ी अच। हा पाले पाले चांहि पी आए? हाँ छा जा केर आहिनि हुन? मोबिला तो चाचा जा इतां ॾिसजे हूंदो तरी पई पखो हले पियो या पखे में छेड़े सीएम पखो पियो हलाए। चांहि अची चुकी आहे, चांहि पीअंदा तो पीअंदा न पिए मामा पिए पियो। चांहि भली है हलिया हितां हलिया पासे में वेही बिस्मिल्लाह। राति कहिड़ियूं मस्तियूं कयूं वे? छा पे कयो राति? कंहिं सां ॿियो केरो? हाँ वठ झल झल भरजे वे ॻाल्हाए कुझु बि चयो चयो सब्सक्राइब करियो चयो लाइक कमेंट चांहि ख़त्म करे हेॾी। हाँ हेॾा मामा ॾेखार चांहि ख़त्म थी वई। सही लॻे थो? तॾहिं टोपलो पाए? मामा लॻे पियो पर मामा पाए कोन टोपलो। लॻे पियो प्यारो मुंहिंजो बाणी जो। मिठो ॾराईंदो न न हाँ ॾराईंदा वीडियो अंदर न उथी ॾराए मिठो वीडियो बंदि थी वेंदी जल्दी कर। इहो अची वियो हेठि लही न पाणे पाणे लही न हाणे वञूं था हेठि असां। मामा जो खणी हल पुपियो जो त पोइ खणो आहे
न पियो आहे। A few moments later. असां अची वियासीं वरी हेठि ऐं जाम वक़्तु वेठा हुआसीं, जेको वीडियोज़ ठाहियूं हुयूं एडिट पिया कयूं। ऐं माठ त ख़ैर रिज़वान बि हलियो वियो, पर हींअर वरी अची वियो आहे इन लालच में त हाणे लैपटॉप हलाईंदो। लैपटॉप हलाईंदी? अच्छा। ऐं हींअर टाइम थी रहियो आहे 9:30 थियनि पिया। हाणे खोलियूं था लैपटॉप पाण। सही आहे, चार्ज थी वियो न? होॾां ॾिस केरु आहिनि? सी मामा कोन खोल हाणे, ही खोलियो वञे न। 5, 4, 3, 2, 1. खुली वियो। छा तुंहिंजो पियो आहे न, हलाईंदो न तूं? बि पासवर्ड लॻायूं, तोखे अचे थो पासवर्ड? छा आहे? वीडियो में ॾिसजे पियो पासवर्ड? वीडियो वारा कोन था अची खोलीनि। खोले पियो, चवे थो वेलकम वेलकम। छो फोटो कोन कढाई, वीडियो कोन ठाही? हला हला, छा थो हलाईंदो? रिफ्रेश करियूं। छा ॾिसंदे तूं ॿुधाए? कंहिंजी शादी? बाबा जी उहा वीडियो वई आहे मामा, इहा रखी पई आहे यूट्यूब त चई पियो बाबा जी शादी पियो ॾिसां, लैपटॉप कंहिंसे कयो, मामा ते करियो। उहे लॻाए मामा हरू भरू। हा इन ते रुज़ान लैपटॉप खोले वेठो ऐं ॾिसे पियो संदे बाबा जूं जेको शादी वारियूं तस्वीरूं आहिनि, शादी जे मौक़े ते जेके बि तस्वीरूं कढियलु हुयूं उहे ॾिसे पियो। ऐं आउं वरी पुछां पियो त सुञाणे लॻंदो इहे केरु आहिनि, इहे केरु आहिनि? चो ॾिसूं था ॾिसूं सुञाणे ॾिसो तस्वीर ॾिस, ॿुधाए इहो केरु आहे? इहे ॿुधायो सवेर आया आहिनि, ही केरु आहिनि ॿुधाए? ही केरु? आओ आओ ये विच में वेठो इहो केरु आहे? मोहम्मद कीअं आहे? ॿुधाए केरु? सुञाणी पियो न सवेर तो ॿुधायो। केरु? मामा सुञाणे में बि सवेर फोटो लॻायो न, उहो ॾिसूं ना। अंधा कहिड़ो? आओ 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 मामा छा थियो छा थियो छा थियो? छा तूं मटा बस, जंग न कर जंग न कर। आस्ते आस्ते ॾिसंदा था हलूं। 1 hour later. 11:15 थियनि पिया हिन वक़्तु ऐं मां जेको आहे हींअर पंहिंजी लैपटॉप चेंज कया आहिनि, जेके नज़र ईंदा हूंदा। माइला बाबू भाई ऐसे डायरेक्ट बाबू, तेरा तो गेम बजाना पड़ेगा। थींदासूं थोरो घणो तयारु, उन खां पोइ त जीअं त ॻोठ जी जेका आहे जेको मंझंदि वारी मानी चऊं या ॾींहं वारी मानी चऊं, सवेर ई हूंदी आहे त बसि 11:30 पौणे 12 त मानी खाईंदासूं। उन खां पोइ जेको कुझु हूंदो पोइ ॾिसंदा। ॾींहं जी मानी खाइण खां पोइ मूं ॾिठी नई आयल मूवी अजय देवगन ऐं सिद्धार्थ मल्होत्रा जी इंडियन मूवी 2022 जंहिंजो नालो आहे थैंक गॉड। उहा ॾिठी सॼी
मूवी ॾिसो तव्हां एतिरो टाइम वेस्ट न करणु खपे, पर जेको कुझु माण्हू ॾिसे थो या वांदो वेठो आहे त हुन टाइम जो कुझु माण्हू ॾिसे थो त हुन मां कुझु सबक़ु ज़रूरु पिराइणु खपे। छो जे ही मूवीज़ ऐं उहे मूवी ड्रामा बि ओड़ा ॾिसणु खपनि जंहिंमां मतिलबु पाण खे को सबक़ु मिले, को नसीहत वारी ॻाल्हि कुझु नओं सिखण जो मिले। 3 hours later. सियारे जी शाम ऐं हुन में सलेमानी चांहि हुजे, कावा हुजे, इहो लाज़मी आहे। सलेमानी चांहि कावा तव्हांखे लाज़मी पीअणु खपे, जंहिंमें लीमो हणी तव्हां पी सघो था। अच्छा, जेका हीअ चांहि ठही आहे हिन में 5 खां 6 शयूं विधलूं आहिनि। नर फोटो थी वियो, सितारो, कारी मिरी, दालचीनी ऐं लीमो। चांहि तमामु सुठी आहे ज़ुकाम, खंघि वग़ैरह लाइ। A few moments later. चएं पियो क्या चांहि पाईंदो भलो लॻे पियो। अमनी अमनी जुती पाए कोन छा थियो अमनी? नमाज़ असर खां पोइ हींअर 5 थियण वारा आहिनि। मां पहुतो आहियां, यकीनन जेको आहे शाम थी चुकी आहे। छत ते आहियां हिन वक़्त मां। ॾिसो पिया शाम जा ख़ूबसूरत नज़ारा। ऐं मुंहिंजो ॻोठु। अच्छा हा, सुबुह जो जेके रखिया हुआ आहिनि मानी या टुकर पखियुनि लाइ, उहे था ॾिसूं त उहे आहिनि या खाई विया पखी। हिते रखिया हुआ शायदि, हा हिन जॻह ते रखिया हुआ, जेके बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि, ॾिसी सघो था। ऐं ॿिया रखिया हुआ हुन जॻह ते जिते पाणी गॾो। हलो ना होॾां। अच्छा हिते ॾिसूं फ़ोन मथे करे त हिते बि जेके रखियल हुआ टुकर ख़तमु थी चुका आहिनि। ऐं चेक कंदासीं पाणी कुझु घटि थियो आहे। टुकर त ख़तमु थी आहे पर पाणी अलाए छो पीअनि कोन पिया या अलाए छा आहे। ग्राउंड ॾे ॾिसूं पोइ हिते छा पियो थिए छा न। बिल्कुलु जेके चंद ॿार आहिनि सिर्फ़ु उहे रहनि था रान, ॿियो त सफ़ा ख़ाली आहे। इहो सिज लहण टाइम तमामु जेको ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे, जॾहिं लहंदो आहे सफ़ा ॻाढ़ो थी वेंदो आहे, उहो उन टाइम मां तव्हांखे ॾेखारींदुसि जॾहिं मतिलबु त सफ़ा वेठो आहे मुंहिंजो चाचो प्यारो प्यारो, हिन सां तव्हांखे मिलायां थो। ॾिसो मुंहिंजो चाचो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। सही चाचा, तबीयत सही है? ॿियो ॿुधाए? तुंहिंजी वीडियो रखी हुई न यूट्यूब ते, उते ॻाल्हाई पियो हुन जॻह ते। हा टांकी वटि जेको पाणी जमे थियो बरसाति वारो उनजी। ॿियो ॿुधाए? ॿियो मन तयारु हलो। हा तयारु आथरी। अच्छा ॿियो ॻाल्हि बि ॿुधाए? ॿियो मन दाल तुम थियो। हा ॿियो मन कहिड़ी चवां सम्झ में कोन थी अचे। मथे छत ते डेली चढ़ंदो आहे? डेली। छा छा नज़र ईंदो आहे? हर शइ हाणे अलाए कहिड़ी। सिज उभरण खां वीडियो जेका ठाही हुई संडे जी, मतिलबु त फुल डे व्लॉगिंग जी, त अलहमदिल्ला सुठी ठही वई आहे, सुठो व्लॉग ठही वियो आहे। उमेद कंदुसि त तव्हांखे जेको आहे पसंदि ईंदो, लाइक करे छॾींदा ऐं
अगर सब्सक्राइब ना कयो त सब्सक्राइब करे छॾींदा। वरी इल्तिजा कंदुसि बसि हाणे जेको आहे सिज बि लहण वारो आहे, पुठियां जी नज़र त कोन ईंदो रोशनी जे करे, सिज बि लहण वारो आहे ऐं हुन खां पोइ मगरिब जो टाइम बि थी वेंदो। त अॼु जे व्लॉग में हिकिड़ी शइ रहिजी वई, जेको बि मतिलबु त हर संडे ते आउं कंदो आहियां एक्सरसाइज़, उहा रहिजी वई, उहा कोन कई। सिज लहे पियो जीअं त ॿुधायो तव्हांखे, लाल थी वेंदो आहे सफ़ा। फाइनली जेको टाइम आहे उहो थी चुको आहे मगरिब जो, ऐं सिज जेको आहे उहो लिकी चुको आहे। ऐं हाणे कंदासीं व्लॉग खे हिते ई एंड। त जिन बि सब्सक्राइब न कयो जल्दी सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह जेको आहे जल्दी के नए व्लॉग में कंहिं नई ॻाल्हि में कंहिं नई मालूमात में मिलंदासीं इंशाअल्लाह। त नमाज़ जी पाबंदी करियो ऐं अल्लाह